ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ 6/12/2023। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, मां तव्हांखे वरी खां राजयोग सिखलाए करे राजाउनि जो बि राजा थो ठाहियां। हिन वरी खां शब्द खे सॼो चकर, हिन वरी खां शब्द में ई सॼो चकर समायल आहे। प्रश्न आहे, बाप बि प्रबल त माया बि प्रबल, ॿिन्हिनि जी प्रबलता छा आहे? उत्तर आहे, बाप असांखे पतत खां पावन ठाहींदा आहिनि। पावन ठाहिण में बाप प्रबल आहे, इन करे बाप खे पतत पावन सर्वशक्तिवान चइबो आहे। माया पोइ पतत ठाहिण में प्रबल आहे। सची कमाई में ग्रहचारी अहिड़ी वेंदी आहे जो फ़ाइदे जे बदिले घाटो थी वेंदो आहे। विकारनि जे पुठियां माया तवाई ठाहे ॾींदी आहे। इन करे बाबा चवंदा आहिनि, ॿार देही अभिमानी ठहिण जो पुरुषार्थ करो। गीता असांखे उन राहनि ते हलणो आहे। ओम शांति। तव्हां ॿारनि खे किन राहनि ते हलणो आहे? ज़रूरु राह ॿुधाइण वारो हूंदो न। मनुष्य रॉन्ग रास्ते ते हलंदा आहिनि तॾहिं त दुखी थींदा आहिनि। हाणे केतिरा दुखी आहिनि उन्हनि जी शिव बाबा जी परमात्मा जी मत ते न हलंदा आहिनि। हिन करे ॾाढा दुखी थिया आहिनि। सभु उल्टी मत ते हलंदा आहिनि। जॾहिं खां उल्टी मत ॾियण वारो रावण राज्य शुरू थियो आहे तॾहिं खां माण्हू उल्टी मत ते हलंदा आहिनि। भई बाबा त असांखे सुल्टी मत ॿुधाई हुई न। हाणे मनुष्य माण्हू उल्टी मत ते हलनि था, पंहिंजो ई कल्याण करनि था। त हिन में बाबा छा करे? बाप सम्झाईंदा आहिनि, तव्हां हिन समय रावण जी मत ते आहियो। तॾहिं हर हिक जो अहिड़ो बुरो हाल थियो आहे। सभी पंहिंजे खे पतित चईंदा बि आहिनि। गांधी बापू जी बि चईंदा हुया, पतित पावन अचो। गोया असां पतित आहियूं, परंतु कोई बि सम्झंदा न आहिनि कि असां पतित कीअं ठहिया आहियूं। चाहींदा आहिनि भारत में राम राज्य हुजे, परंतु केरु ठाहींदो? गीता में बाप सभु ॻाल्हियूं ॿुधाई अथई, सम्झाई अथई, परंतु गीता जे भॻवान जो नाम ई उल्टो लॻाए छॾियो अथनि। बाप सम्झाईंदा आहिनि, तव्हां छा करे छॾियो अथव? क्राइस्ट जे बाइबल में पोप जो नाम विझंदा त केतिरो नुक़सानु थी वेंदो न। इहे बि ड्रामो में आहे न। बाप वॾे खां वॾी भूल सम्झाईंदा आहिनि। इहे आदि मध्य अंत जो ज्ञान गीता में आहे। बाप सम्झाईंदा आहिनि, मां तव्हांखे वरी खां राजाउनि जो बि राजा थो ठाहियां। तव्हां 84 जन्म कीअं वरिता, इहे तव्हां न ॼाणंदा आहियो। असां ॿुधाईंदा आहियूं, इहा कोई बि शास्त्रनि में न आहे। शास्त्र त अनेक आहिनि, भिन्न भिन्न मतियूं आहिनि। गीता माना गीता। जे गीता ॻाई हुननि ई राय ॾिनी न। चईंदा बि आहिनि, मां तव्हांखे राजयोग सिखाईंदो आहियां, वरी खां आयो आहे सिखाइण लाइ, वरी खां आयो आहे परम धाम खां। बाबा वरी खां राजयोग सिखलाइण आहे। तव्हां ते माया जो परछायो चढ़ियो आहे। हाणे वरी खां मां आयो आहियां। गीता में बि चईंदा आहिनि, हे भॻवान वरी खां गीता ॿुधाइण अचे। गीता में बि ईअं चईंदा आहिनि। त वरी खां शब्द ते अटेंशन ॾियणो खपे। फिर से त बाबा चए थो, हाणे वरी खां मां आयो आहियां। गीता में बि लिखियलु आहे, गीता जी भॻवान सां गीता ॿुधाइण, वरी खां गीता ॿुधाइण अचो, अर्थात वरी खां गीता जी नॉलेज ॾियो। गीता में ई इहे ॻाल्हियूं आहिनि कि आसुरी सृष्टि जो विनाश, दैवी सृष्टि जी स्थापना वरी खां थींदी आहे। वरी ज़रूरु चईंदा। गुरु नानक पोइ वरी खां ईंदो पंहिंजे समय चित्र बि ॾेखारींदा आहिनि। श्री कृष्ण बि वरी खां उहो ई मोर मुकुट वारो हूंदो न। त इहे सभु राज गीता में आहिनि, परंतु भॻवान खे बदिली छॾियो अथनि न। असां हीअं न चईंदा आहियूं कि गीता खे न मञंदा आहियूं, परंतु उन्हनि में इहो उल्टो नाम मनुष्य विझी छॾियो अथनि। उन्हनि जो बाप अची करे सिधो करे सम्झाईंदो आहे। त जेको उल्टो नाम लिखी छॾियो आहे, उनखे बाप अची करे सिधो करे सम्झाईंदा आहिनि। इहे बि सम्झाईंदा आहिनि कि हर हिकु आत्मा जो पंहिंजो पार्ट नूंदल आहे न। इहे सभु हिकु समान न आहिनि। जीअं मनुष्य माना मनुष्य, वैसे आत्मा माना आत्मा। बाबा चवनि था, परंतु हर आत्मा में पंहिंजो पार्ट भरियलु आहे न।
ये ॻाल्हियूं सम्झाइण वारा ॾाढा बुद्धिवान खपनि बाबा चवनि था। ये ॻाल्हियूं सम्झाइण वारा ॾाढा बुद्धिवान खपनि। बाप ॼाणंदा आहिनि कि कीअं सभी मनुष्य आत्मा पंहिंजो पंहिंजो पार्ट वॼाइनि था। ॾिसो हर हिक जी शक्ल अलॻि अलॻि, फीचर्स अलॻि अलॻि। हूअं ई आत्मा त साइज़ रंग रूप सेम आहे, लेकिन हर आत्मा में पंहिंजो पंहिंजो पार्ट भरियलु आहे। ये ॻाल्हियूं सम्झाइण वारो ॾाढो बुद्धिवान खपे बाबा चवनि था। बाप ॼाणंदा आहिनि केरु सम्झाए सघंदो आहे, केरु सर्विस करण में समझदार आहे, कंहिंजी लाइन क्लियर आहे बाबा सां। देही अभिमानी रहंदा आहिनि तॾहिं त परिपूर्ण देही अभिमानी न ठहनि। सभु त न ठहींदा न, जेका ठहींदा उहो ई त बाप जो ज्ञान सुठी रीति सम्झी करे ॿियनि खे ॿुधाए सघंदा न। उन्हनि में बाबा जो हर ज्ञान जो पॉइंट, हर श्रीमत, हर शक्ति धारणा थींदी आहे। त बाबा चवनि था देही अभिमानी ठहो। इहे त अंत में रिज़ल्ट थींदी। इम्तिहान जा ॾींहं जॾहिं नज़दीक हूंदा आहिनि त मालूम पइजी वेंदो आहे न केरु केरु पास थींदो। टीचर बि सम्झी सघंदा आहिनि, ॿार बि सम्झंदा आहिनि कि इहा सभिनि खां तिखो आहे, कि सभिनि खां तिखो आहे। हुते त ठगी आदि बि न थी सघंदी आहे न, हिते त इहे सभु ॻाल्हियूं थी न सघनि। हुते त ठगी आदि बि थी सघंदी आहे, मतिलबु चीटिंग आदि बि। ऐं टीचर्स खे बि अॼुकल्ह माण्हू पैसा ॾेई पास कराए सघंदा आहिनि, लेकिन हिते त इहा ॻाल्हि न थी सघंदी। त ड्रामा में नूंद आहे। कल्प पहिरियों वारा ई निकिरंदा। बाबा चवंदा आहिनि असांखे पतो हलंदो आहे सर्विस जी रफ़्तार सां। त बाबा त चवंदा आहिनि न मां बि ड्रामा जे बंधन में बंधल आहे। बाबा खां कुझु पुछो त चवंदा कि ड्रामा में ॾिसंदासीं, ड्रामा में हूंदो त। बाबा चवनि था कि हाणे मां ॿारनि जी सर्विस जी रफ़्तार सां सम्झी सघंदो आहियां केरु केरु ऊच पद पाईंदा। ये सच्ची कमाई में घाटो और लाभ ग्रहचारी आदि थींदी आहे न। हलंदे हलंदे टंग टुटी पवंदी आहे। गंधर्वी विवाह करण खां पोइ माया हिकदमि तबाही ठाहे छॾंदी आहे। गंधर्वी विवाह खां पोइ माया हिकदमि तबाही ठाहे छॾंदी आहे। माया बि ॾाढी प्रबल आहे। बाबा प्रबल आहे पावन ठाहिण में, हिन करे सर्वशक्तिवान पतित पावन चइबो। पोइ माया प्रबल आहे पतित ठाहिण में। सत्युग में त माया हूंदी ई न आहे, उहा आहे ई वाइसलेस वर्ड। हाणे आहे हिकदमि माया। बाबा चवनि था कि सत्युग में त ईअं न हूंदा आहिनि, माया हूंदी ई न आहे, उहा त आहे ई वाइसलेस वर्ड। हाणे आहे हिकदमि विशेष वर्ड। केतिरी ज़बरदस्त प्रबलता आहे न। हलंदे हलंदे माया हिकदमि नक सां पकड़े तबाही ठाहे ॾींदी आहे, फारकती ॾेई छॾंदा आहिनि। एतिरी प्रबल आहे। भल सर्वशक्तिवान परमपिता परमात्मा खे चईंदा आहिनि, परंतु माया बि घटि न आहे। अधु कल्प हुनजो राज्य हलंदो आहे। ही कोई थोरी ॼाणंदा आहिनि। ॾींहुं राति अधु हूंदो आहे। ब्रह्मा जो ॾींहुं, ब्रह्मा जी राति। पोइ वरी खां सत्युग खे लाखों वर्ष, कलयुग खे केतिरा वर्ष ॾेई छॾिया अथनि। त अधु थींदो आहे त एॾो अधु लखनि वर्ष ऐं अधु केतिरा वर्ष हो। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि त सम्झ में ईंदो आहे। इहो त बिल्कुलु राइट आहे। बाप वेही पढ़ाईंदा आहिनि। कलयुग में मनुष्य थोरी गीता जो राजयोग सिखाए राजाउनि जो बि राजा ठाहींदा। कलयुग में मनुष्य ठाहे सघंदो आहे हिते कोई? ईअं त कोई न करे सघंदो आहे न। जंहिंजी बुद्धि में आहे कि असां राजयोग सिखी, अहिड़ा त कोई आहे न जंहिंजी बुद्धि में आहे कि असां राजयोग सिखी राजाउनि जो बि राजा ठाहींदासीं। उहा गीता पाठशाला त अनेक आहिनि, परंतु कोई राजयोग सिखी राजाउनि जो राजा व रानी ठही त न सघे न। बाबा चवंदा आहिनि कि हेॾा सारा गीता पाठशाला आहिनि, भले हुन में आहे राजयोग, लेकिन अञा ताईं कोई राजयोग सिखी राजाउनि जो राजा ठहियो त न आहे न। कोई बि एम ऑब्जेक्ट राजा ई पाइण जी न आहे न। हिते त चवंदा आहिनि कि असां बेहद जे बाप सां भविष्य सुख जी राजा ई पाइण लाइ पढ़ंदा आहियूं।
पहिरियों त अलफ़ ते सम्झाइणो आहे, गीता ते ई सॼो मदार आहे न। मनुष्य खे कीअं पतो पए सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे, असां किथां खां आया आहियूं, वरी खां काॾे वञिणो आहे, पोइ वरी काॾे वञिणो आहे, किथां खां आया आहियूं कोई खे पतो न आहे। कोई देश खां आयो, कोई देश खां आयो आहे, कोई देश वञिणो आहे। गीत में बि आहे न, सिर्फ़ु तोते मुआफ़िक़ ॻाईंदा रहंदा आहिनि, कंहिं देश सां आयो, कहिड़े देश वञिणो आहे। त अॻियां हिकु लाइन हूंदी, बाबा चवनि था कि सिर्फ़ु गीत तोते मुआफ़िक़ न ॻायो, बुद्धि जो आत्मा में आहे। चवंदा आहिनि उहो केरु बुद्धि जो आत्मा में आहे, उहा न ॼाणदी आहे कि असां जेके हे परमपिता परमात्मा चऊं था उहो केरु। बुद्धि जो आत्मा में आहे, उहा न ॼाणदी आहे कि असां जेके हे परमपिता परमात्मा चईंदा आहियूं उहा केरु आहे। त हीअ बुद्धि न ॼाणदी आहे। त बाबा चवंदा आहिनि कि सिर्फ़ु ॾिसो गीत जेका दुनिया में ठहनि था, जेका बाबा ॿुधाईंदा आहिनि, उन्हनि खे बि माण्हू कोई सम्झे त केॾो अर्थ सम्झी सघंदो आहे। त बाबा चवंदा आहिनि बुद्धि जो आत्मा में आहे, उहा इहा न ॼाणदी आहे कि असां जेके हे परमपिता परमात्मा चईंदा आहियूं उहो केरु। उन्हनि खे न ॾिसी सघंदा आहियूं, न ॼाणे सघंदा आहियूं। आत्मा जो त फ़र्ज़ु आहे बाप खे ॼाणणु, ॾिसणु। हाणे तव्हां सम्झी विया आहियो असां आत्मा आहियूं परमपिता परमात्मा जा, असां आत्मा आहियूं परमपिता परमात्मा, बाप असांखे पढ़ाए थो। आत्मा जो त फ़र्ज़ु आहे बाप खे ॼाणणु ऐं ॾिसणु। असां ॾिसी त न सघंदा आहियूं बाप खे असां हिन अखियुनि सां न ॾिसी सघंदा, लेकिन असां ॼाणे सघंदा आहियूं, बुद्धि रूपी अख सां ॾिसी सघंदा आहियूं। हाणे त सम्झी विया आहियो असां आत्मा ई आहियूं, परमपिता परमात्मा असांखे पढ़ाईंदा आहिनि। बुद्धि चवंदी आहे बाप अची करे पढ़ाईंदा आहिनि। जीअं कंहिंजी आत्मा खे सॾु कंदा आहिनि त सम्झंदा आहिनि न उन्हनि जी आत्मा आई आहे। त तव्हां सम्झंदा आहियो असां आत्मा ई आहियूं। असांजो उहो बाप आहे, बाप सां ज़रूरु वरसो मिलणो खपे। बाबा चवनि था अगरि उहो असांजो बाप आहे त बाप खां ज़रूरु वरसो मिलणो खपे न। असां दुखी छो आहियूं? मनुष्य त चई ॾींदा आहिनि बाप ई सुख दुख ॾियण वारो, भॻवान खे गाली ॾींदा रहंदा आहिनि। इहे सॼी आसुरी संतान आहे। मनुष्य त चईंदा आहिनि वैसे गांइ ना दुख हरता सुख हरता जा, लेकिन मनुष्य चई ॾींदा आहिनि बाप ई सुख दुख ॾियण वारो, भॻवान खे ई गाली ॾेई छॾींदा आहिनि। इहा आसुरी संतान आहे। जे कल्प पहिरियों काथे हुयो उअं ई चईंदा आहिनि। त बाबा चवनि था कि हीअ आसुरी संतान ईअं चई सघंदी आहे। जीअं कल्प पहिरियों चईं उअं ई हाणे बि चईंदा आहिनि। तव्हां हाणे प्रैक्टिकल में ईश्वरीय संतान ठहिया, अॻियां तव्हां आसुरी औलाद हुयो। हाणे बाप चईंदा आहिनि निरंतर मूंखे यादि करो। कंहिंखे बि इहे 2 अक्षर सम्झाइणु ॾाढो सहज आहे। तव्हां भॻवान जा ॿार आहियो, भॻवान स्वर्ग रचियो हुई, हाणे नर्क अची करे ठहियो आहे, पोइ वरी स्वर्ग बाप ई रचंदा। बाप असांखे राजयोग सिखलाइनि था न, स्वर्ग जी स्थापना करनि था। बाबा असांखे राजयोग सिखलाए करे स्वर्ग जी स्थापना करनि था न। अच्छा, शिव खे न ॼाणंदा आहियो, प्रजापिता ब्रह्मा खे बि रचण वारो उहो बाप आहे। त ज़रूरु बाप ब्रह्मा द्वारा ई सेखारींदा न। हाणे शूद्र वर्ण, असां ब्राह्मण खां देवता क्षत्रिय ठहींदा आहियूं, न त विराट रूप छो ठारायो आहे? चित्र ठीकु आहिनि परंतु केरु सम्झाए? ज़रूरु प्रजापिता ब्रह्मा ई खपे न। बाबा चईंदा आहिनि चित्र त बिल्कुलु ठीकु आहिनि। असां ब्राह्मण देवता क्षत्रिय ठाहींदा आहियूं, असां ब्राह्मण खां देवता, न त विराट रूप छो ठाहींदा आहिनि। बाबा चवनि था चित्र ठीकु आहिनि परंतु सम्झंदा न आहिनि। शूद्र खे ब्राह्मण केरु ठाहींदा? ज़रूरु प्रजापिता ब्रह्मा खपे न। उन्हनि खे कीअं एडॉप्ट कई?
जीअं तव्हां चईंदा हीअ मुंहिंजी स्त्री आहे, उन्हनि खे मुंहिंजो कीअं ठाहींदा, एडॉप्ट कंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मूंखे बि माता पिता चईंदा आहियो न, मां बाप आहियां न, मुंहिंजी किथां अचे, त मां त बाप आहियां ऐं मुंहिंजी बाबा चईंदा आहिनि न, हीअ ब्रह्मा बाबा मुंहिंजी वनी आहे। त इहे चईंदा आहिनि, जीअं माण्हू चईंदा आहिनि की हीअ मुंहिंजी स्त्री आहे, त बाबा हाणे चवनि था की उन्हनि खे मुंहिंजी कीअं ठाहियो, कीअं ठातई, एडॉप्ट करे। त ईअं तव्हां बाबा बि चईंदो आहे की मां बाप आहियां, हाणे मुंहिंजी केरु आहे, मुंहिंजी किथां लाहियां, त हिन में प्रवेश करे इन जो नाम ब्रह्मा रखे छॾियो आहे। स्त्री एडॉप्ट कई कबी आहे न, जीअं लौकिक बाप स्त्री खे एडॉप्ट करे कुख वंशावली रचंदा आहिनि, बाप वरी खां हिन में प्रवेश करे इन्हनि खे एडॉप्ट करे, बाप वरी खां इन्हनि में प्रवेश करे इन्हनि खे एडॉप्ट करे इन्हनि जी मुख वंशावली, इन्हनि द्वारा मुख वंशावली ठाहींदा आहिनि शिव बाबा। त तव्हां चईंदा आहियो की सभु ब्रह्मण ब्रह्मणी आहे, ज़रूरु किथे ज़रूरु इन जो ई नाम ब्रह्मा आहे न। ब्रह्मा कंहिंजो ॿार, शिव बाबा जो। इन्हनि खे कंहिं एडॉप्ट कई, बेहद जे बाप एडॉप्ट कई न ब्रह्मा बाबा खे। त बाबा चवनि था दृष्टांत ॾाढो सुठो आहे, परंतु जंहिंजी बुद्धि में वेहींदो उहो सम्झाए सघंदो, बुद्धि में न हूंदो त उन्हनि खे सम्झाइणु ईंदो ई न। त इहा ॻाल्हि असांखे सम्झाइणी आहे की शिव बाप ब्रह्मा मां ऐं असां सभु एडॉप्टेड ॿार आहियूं। त दृष्टांत ॾाढो सुठो आहे, परंतु जंहिंजी बुद्धि में वेहींदो उहो सम्झाए सघंदो, बुद्धि में न हूंदो त सम्झाइणु न ईंदो। लौकिक पारलौकिक बाप त आहिनि, उहे बि स्त्री खे एडॉप्ट करे मुंहिंजी कंदा आहिनि, इहे पोइ हिन में प्रवेश करे एडॉप्ट कंदा आहिनि। ख़ुदि चईंदा आहिनि तव्हां निराकार खे हिन जो आधार, ख़ुदि चईंदा आहिनि की मुझ निराकार खे हिननि जो आधार वठिणो पवंदो। लौकिक पारलौकिक बाप त आहे, उहो बि स्त्री खे एडॉप्ट करे मुंहिंजी चईंदा आहिनि। इहे शिव बाबा बि चईंदा आहिनि की मां बि हिननि में प्रवेश करे हिननि खे एडॉप्ट करे पंहिंजो ठाहींदो आहे। ख़ुदि चईंदा आहिनि मुझ निराकार खे हिननि जो आधार वठिणो पवंदो, त नाम बि बदिली कंदो आहे न। हिकु ई टाइम केतिरा नाम रखिया आहिनि, नामनि जी लिस्ट बि तव्हां वटि हुजणी खपे। बाबा चवनि था नामनि जी लिस्ट बि तव्हां वटि हुजणी खपे। त प्रदर्शनी में नाम जी लिस्ट बि ॾेखारणी खपे। बाबा कीअं हिकु ई समय हेॾा सारा नाम रखी, बाबा असांखे पंहिंजो ठाहियो आहे त नाम बदिलायो अथई। उन्हनि खे भृगु ऋषि चईंदा आहिनि। जनम पत्री त बाबा चईंदा आहिनि उन्हनि खे भृगु, उन्हनि जो नाम ॿुधाइनि था। जनम पत्री त भॻवान वटि ई आहे न, जनम पत्री त असांजी भॻवान वटि ई आहे, वंडरफुल नाम आहे न। बाबा चईंदा आहिनि की बाबा असांखे पंहिंजो ठाहियो अथई त नाम बदिलायो अथई, उनखे भृगु ऋषि चईंदा आहिनि, जेको नाम बदिलंदो आहे। वंडरफुल नाम आहे। हाणे सभी त न आहिनि, कोई त आशरत भागंती थी आहिनि, अॼु आहिनि कल्ह न आहिनि। नंबर 1 दुश्मन आहे काम। ये काम विकार ॾाढो तंग कंदो आहे, उन ते जीत पाइणी आहे। गृहस्थ व्यवहार में रही करे उन्हनि ते जीत पाइणी, प्रतिज्ञा करणी आहे। बाबा चवनि था ये प्रतिज्ञा करणी आहे, पंहिंजी वृत्ति ॾिसणी आहे, कर्मेंद्रियनि सां विक्रम न करिणो आहे असांखे। तूफ़ान त सभिनि वटि ईंदा आहिनि, हिन में डिॼणो न आहे। असांखे स्थूल ऐं सूक्ष्म सदा शुद्ध आहार करिणो आहे। ॻाल्हियूं मन तूफ़ान त ॾाढा ईंदा दुनिया में, केॾी केॾी ॻाल्हियूं फटाफट थींदी वेंदियूं। गृहस्थ व्यवहार में त सभु कुझु ॾिसणो ॿुधणो पवंदो ई आहे कि किथे किथे छा थो थिए। लेकिन बाबा चईंदा आहिनि कि तूफ़ान ॾाढा ईंदा, विकारी संकल्प जा बि, वातावरण जो बि प्रभाव पवंदो, लेकिन हिन में डिॼणो न आहे।
बाबा सां ॾाढा बार पुछंदा आहिनि इहे धंधो करो या न करो। बाबा लिखंदा आहिनि मां कोई धंधे आदि खे थोरी ॾिसणु आयो आहियां, मां त टीचर आहियां पढ़ाइण लाइ। धंधे जी ॻाल्हि असां खां छो पुछंदा आहियो, मां त राजक सेखारींदो आहियां न। रुद्र यज्ञ बि ॻायल आहे, कृष्ण यज्ञ न आहे। बाप चईंदा आहिनि लक्ष्मी नारायण, बाप चईंदा आहिनि कि लक्ष्मी नारायण में ये सृष्टि चक्र जो ज्ञान ई न आहे। अगरि इहे मालूम हुजे कि 16 कलाक 14 कलाक ठाहिणो आहे त हुन समय ई राजा जो नशो उड़ी वञे। उते त आहे ई सदगति। सदगति दाता त हिकु बाप आहे न, उहो ई अची करे युक्ति ॿुधाईंदा आहिनि, ॿियो कोई बतलाए न सघे। पहिरियों इहा ॻाल्हि उठायो कि कंहिं चयो काम मां शत्रु। इहे बि ॻाईंदा आहिनि विशियस वर्ड वाइसलेस वर्ड। भारत में ई रावण खे जलाईंदा रहंदा आहिनि, सत्युग में थोरी जलाईंदा आहिनि। अगरि इहे चईंदा आहिनि कि अनादि आहे, सत्युग में बि अगरि इहे चईंदा आहिनि कि अनादि आहे, सत्युग में बि हुयो त पोइ सभु जॻह दुख हूंदो न, पोइ त स्वर्ग कीअं चईंदसीं। ॻाल्हियूं सम्झाइणियूं आहिनि, हर हिक जी रफ़्तार पंहिंजी आहे। पतो लॻी वेंदो आहे केरु सुठी रफ़्तार वारो आहे। संपूर्ण त कोई ठहिया न आहिनि, बाक़ी हा सतो रजो तमो त थींदा ई आहिनि। बुद्धि हर हिक जी अलॻि अलॻि आहे। जो श्रीमत ते न हलंदा आहिनि उहे तमो प्रधान बुद्धि वारा आहिनि। पंहिंजे खे इंश्योर न कंदा त भविष्य 21 जन्म जे लाइ कीअं मिलंदो। मरणो त आहे त छो न इंश्योर करे छॾियो, सभु कुझु उन्हनि जे हवाले करे छॾियो बुद्धि द्वारा, त परवरिश बि उहा ई कंदा। अगरि असां सभु कुझु बाबा जे हवाले करे छॾंदासीं त बाबा ई असांजी परवरिश कंदा। भले कोई सभु कुझु ॾींदा आहिनि परंतु सर्विस न कंदा आहिनि त ॾींहुं उहो खाईंदा रहंदा आहिनि, त बाक़ी जमा छा थियो, कुझु बि न। सर्विस जो सबूत खपे। ॾिसबो आहे केरु पंडो ठही ईंदो आहे। नया बीके बि आपस में सेंटर हलाईंदा आहिनि, उन्हनि खे बि आफ़रीन दी बि आहिनि। बाबा चईंदा आहिनि कुझु बि अगरि सर्विस जो सबूत ॾियणो खपे। ॾिसबो आहे केरु पंडो ठही ईंदो आहे। नया बीके बि असां वटि सेंटर हलाईंदा आहिनि, उन्हनि खे बि आफ़रीन दी बि आहिनि। इहे नॉलेज त ॾाढी सहज आहे। वानप्रस्थ अवस्था वारनि खे वञी करे सम्झायो। वानप्रस्थ अवस्था कॾहिं थींदी आहे, बाप ई गाइड ठही सभिनि खे वठी हलंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो बाप ई कालनि जो काल आहे। असां त ख़ुशी सां बाबा सां गॾु इकट्ठा वेंदासीं न। पहिरियों त मुख्य ॻाल्हि इहे उठायो कि गीता जो भॻवानु केरु, उन रचना रची। लक्ष्मी नारायण खे राज्य कीअं सेखारियो, उन्हनि जी बि राजधानी स्थापना थिए थी न। कोई राजधानी स्थापना करणु कंहिंखे राजधानी स्थापना करणु ईंदो ई न आहे। त बाबा लक्ष्मी नारायण खे राज्य कीअं सेखारियो, उन्हनि जी राजधानी स्थापना थिए थी न। ॿियो कोई राजधानी स्थापना कंहिंखे करणु ईंदी ई न, बाप ई राजधानी स्थापना करणु ईंदा आहिनि। सभु पतितनि खे पावन ठाहींदा आहिनि। इहा आहे ई विशियस वर्ल्ड, उहा आहे वाइसलेस वर्ल्ड। ॿिन्हिनि में नंबरवार मर्तबा आहिनि। जो श्रीमत ते हलण वारा हूंदा उन्हनि जी बुद्धि में ई इहा ॻाल्हियूं वेही सघंदियूं। बाबा चवंदा जो श्रीमत ते हलण वारी आत्मायूं हूंदियूं उन्हनि जी बुद्धि में इहा ॻाल्हियूं वेही सघंदियूं। त जेका 108 16,108 आत्मायूं 108 16,108 आत्मायूं तयारु थियण वारियूं हूंदियूं, उन्हनि जी बुद्धि में पूरी श्रीमत धारण नंबरवार धारण। 8 में बि हिक में एक्यूरेट पोइ नंबरवार 8 में हूंदी, लेकिन 8 जो फ़र्क़ु बाबा ॿुधाईंदा न कि ब्रह्मा बाबा हर चीज़ प्रैक्टिकल में कई ऐं जेको 8 नंबर आहे उन कई, लेकिन एॾो न जे ब्रह्मा बाबा खां थोरो घटि। मतिलबु जीअं नंबरवार हूंदा आहिनि न, 8 नंबर कीअं थींदा आहिनि प्रैक्टिकल केतिरो लाहे था सघूं असां जीवन में। त ईअं असांखे बाबा चईंदा आहिनि, लेकिन असांखे बि ईअं न करिणो आहे कि हा भई जेके ठहिणो हूंदो उहो ई कंदो, असां थोरी करे असांखे त पंहिंजी महिनत करणी आहे।
अच्छा मीठी मीठी सिकिल दे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार बुद्धि जी लाइन सदा क्लियर रहे हिन जे लाइ देही अभिमानी ठहिणो आहे। सची कमाई में माया कहिड़े बि प्रकार सां घाटो न विझी संभाल करणी आहे। ॿियो आहे कर्मेंद्रियनि सां कोई बि विक्रम न करिणो आहे। इंश्योर करण खां पोइ सर्विस ज़रूरु करणी आहे। वरदाना माया के दुश्मन जे बजाय पाठ पढ़ाइण वारी सहयोगी समझ हिकरस रहण वारा माया जी ठहो। माया ईंदी आहे तव्हांखे पाठ पढ़ाइण लाइ, इन करे घबरायो न, पाठ पढ़ी वठो। कॾहिं सहनशील जो त पाठ, कॾहिं शांति स्वरूप ठहिण जो पाठ पको कराइण लाइ ईंदी आहे। इन करे माया खे दुश्मन जे बजाय पंहिंजो सहयोगी सम्झो त घबराहट में हार न खाईंदासीं। पाठ पको करे अंगत जे समान अचल ठही वेंदव। कॾहिं बि कमज़ोर ठही माया जो आह्वान न करो त उहा विदाई वठे वठंदी। त हाणे माया जी विदाई जो समारोह मल्हायो। सभु प्रकार जी माया सां विदाई, सभु प्रकार जी माया खे विदाई ॾियो। बाबा चईंदा आहिनि न माया बि थकी वई आहे, लेकिन असांजो संकल्प कंदा आहियूं न, असांजा जेका संकल्प त ईंदा, लेकिन असां पंहिंजी बुद्धि खे हिकरस फिक्स करो, न संकल्पनि खे ग्रहण न करो। इन जे लाइ अभ्यास करो कि मां सूक्ष्म स्थूल रूप सां शुद्ध आहार करण वारी आत्मा आहियां। सूक्ष्म अर्थात मन बुद्धि में, संस्कारनि में शुद्ध आहार करणु, ऐं स्थूल त असां कंदा ई आहियूं। त सूक्ष्म स्थूल शुद्ध आहार करण वारी मां आत्मा आहियां। त हिन जो असांखे अभ्यास करणो खपे, तॾहिं असां कॾहिं बि कमज़ोर थी संकल्पनि में बि माया जो, स्वप्न में बि माया जो आह्वान न कंदासीं। माया खे पूरी रीति सर्व प्रकार जी माया खे विदाई ॾेई छॾो। स्लोगन आहे हर संकल्प में दृढ़ता ही महानता, दृढ़ता जी महानता हुजे त सफलता मिलंदी रहंदी। हर संकल्प में दृढ़ता जी महानता, पक्को कि मूंखे त ईअं ठहिणो ई आहे बाबा जहिड़ो। बाबा खां पूरो 21 जन्मनि जे लाइ वरसो वठिणो ई आहे, पूरो वरसो वठिणो आहे। जीअं मम्मा बाबा वरितो अथई असांखे बि पूरो वरसो वठिणो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।